मुशर्रफ फिरोज़ की दहशतगर्दी तोड़ अदालत के जज मुश्ताक फुलकोटो के सिंध हाई कोर्ट कराची बदली करे छॾियो। जंहिं बाद गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई चयो त सिंध हुकूमत जो घरू खातो पंहिंजे मनपसंद जज मुक़ररु करे असांखे हिकु भेरो ॿीहर जेल माणणु चाहे थो। वाज़े रहे त दहशतगर्दी तोड़ अदालत मां मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं मसरूर जतोई समेत ॿियनि मोरो वाक़िए केसनि में अबूरी ज़मानत हासिल कई। सुरजाणी के ॻोठ जान मोहम्मद बिरोई के सेम नाले में 5 वरनि जो नींगर ॿुॾी फोत थी वियो। नींगर जी सुञाणप सिद्दीक़ पुट दोस्त मीर बिरोई के नाले सां थी। पोतीअ जो लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। नवदेरो में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की 29 वर्षी नवदेरो हाउस में ॿेड़ी खुदा बख्श भुट्टो में धार मल्हाई वई। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां नवदेरो हाउस में कुरान खानी मुनक़िद कई वई, जंहिंमें पार्टी अॻुवाणनि ऐं कारकुननि वॾे अंश में शिरकत कई। बे पासे पीपी शहीद भुट्टो तरफां ॻड़ी खुदा बख्श भुट्टो में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की मज़ार से गुलन की चादर चाढ़ी वई। पार्टी चेयरपर्सन गनवा भुट्टो ऐं ॿियनि पार्टी क़यादत शिरकत कई। मसूद बुरगड़ी के छलगड़ी थाने की हद में गुज़िरियल रात नामालूम चोर पोरे की केबिन जा ताला तोड़े 25,000 रुपया रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। मुतासिर पोरियत महबूब अली शेख पुलिस इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त चोरी थियल सामान ऐं रोक रक़म वापस कराई वञे। डिगड़ी में टंडो गुलाम अली रोड के तेज़ रफ्तार डंपर जो लोडर रिक्शा से टक्कर थी पियो। नतीजे में 2 औरतुनि समेत लोडर रिक्शा ड्राइवर फोत थी वियो। फोतिन की सुञाणप विक्रम कोहली, रतनी कोहली, सोनी कोहली ऐं उमेरो कोहली के नालनि सां थी, जॾहिं त 3 ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची डंपर के तहवील में वठी छॾियो। फोतिन जा लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो।